अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान खान वक़्त खां अॻु सेनेट चूंड कराइण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त सेनेट चूंड शो ऑफ हैंड ज़रिए ऐं फेब्रुआरी में करण जो फ़ैसिलो कयो आहे। मामले ते सुप्रीम कोर्ट सां बि राब्तो करे रहिया आहियूं। अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी आछ कई आहे। चोटीह सिफ़नि ते बदल इनारो घुरियो वियो। समूरो ड्रामो सेनेट जी चूंडनि खे रोकण लाइ थी रहियो आहे, पर नाकाम थींदा अपोज़िशन खां को बि ख़तरो न आहे। लाहौर जलसे वारे ॾींहुं छा करे रहियो हुयुसि, सभिनी खे ख़बर आहे। इमरान खान खे घर मोकिलण लाइ सिंध हुकूमत जी कुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त इमरान खान 31 जनवरी ताईं इस्तीफ़ा न ॾिनी त दमादम मस्त कलंदर थींदो। हुकूमत परेशानीअ जे वर चढ़ियल आहे। शहबाज शरीफ़ सां PDM खे मुस्तहकम करण लाइ ॻाल्हियूं थियूं। PDM इस्लामाबाद ॾांहुं मार्च खां अॻु समूरे मुल्क में रैलियूं कढण जो शेड्यूल तयार करे वरितो। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त 31 जनवरी ताईं ख़ामोश न वेहंदासीं। सेनेट चूंड कराइण वारे वज़ीर आज़म जे ऐलान जो इलेक्शन कमीशन नोटिस वठे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी आछ कंदे चयो आहे त PDM इस्लामाबाद में अचण जो शौक़ु भले पूरो करे। इस्तीफ़ाउनि जी धमकी रुगो शोशो आहे। धरणनि ऐं एहतिजाजनि सां हुकूमत न आहे वेंदी। बिलावल भुट्टो शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे। उमेद आहे त शहबाज शरीफ़ खेसि मुस्बत मशवरा ॾिना हूंदा। सेनेट जे अॻूणे चेयरमैन रज़ा रबानीअ सिंध जे बेटनि बाबति वफ़ाक़ी ऑर्डिनेंस खे आइन ख़िलाफ़ करार ॾेई छॾियो। रज़ा रबानीअ चयो आहे त सिंध हाई कोर्ट वाज़े करे चुकी आहे त बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत बेटनि ते बि ग्वादर वांगुरु सिक्योरिटी रिस्क ॼाणाए कंडेदार तारूं लॻाए सघे थी। इस्लामाबाद पहुतल अल्बान पॉलिटिकल कमीशन जे 9 रुकनी वफ़द जी परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सां मुलाक़ात। मुला अब्दुल गनी बिरादर जे सरबराहीअ में 9 रुकनी वफ़द परॾेही ऑफिस शाह महमूद कुरैशी सां ॻाल्हि ॿोल बि कई। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान में मुस्तक़बिल अमन लाइ कमु करे रहिया आहियूं। बलोचिस्तान जे पंजगोर वारे इलाइक़े में चाइन डैम वेझो फायरिंग में 5 माण्हू मारिजी विया, 3 ज़ख़्मी। फौतियुनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र चयो आहे त कोरोना वायरस जी ॿी लहर दौरान ज़िले अंदरि कोरोना वायरस जे केसनि में वाध अची रही आहे ऐं गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान कोरोना वायरस विगे 4 ॼणा पंहिंजी जान जी बाज़ी हाराए वेठा आहिनि, जेका इंतिहाई ॻणती जोगी ॻाल्हि आहे। जंहिं ते ताजिर हज़रात ऐं अवाम कोरोना SOPs ते सख़्तीअ सां अमल करे ऐं एहतियाती तदबीरूं इख़्तियार करे। जंहिं ते डिप्टी कमिश्नर वधीक चयो त ताजिर बिरादरी ऐं शहरी हर मुश्किल वक़्त में ज़िला इंतिज़ामिया जो साथ ॾिनो आहे। उमेद आहे त हिन ॾुखे वक़्त में बि साथ निभाईंदा। 68 मोरी शहर एक्शन कमेटीअ जी हिकु अहम गॾिजाणी मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल साहब जी अॻुवाणीअ में थी गुज़री। गॾिजाणीअ में 68 मोरीअ जे अनेक मसइलनि जे हल जे लाइ हिकु 8 रुकनी कमेटी पिणु जोड़ी वई, जंहिं में रईस बरकत अली बिरोही, मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल, वॾेरो हुज़ूर बख़्श बिरोही, मेवो खान चांडियो, रईस गुलाम रसूल लाशारी, कादिर बख़्श बिरोही शामिल। ॼाणायल कमेटी सियासी अॻुवाणनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं कामोरनि सां मिली करे शहर जा मसइला, जंहिं में 68 मोरी नवाबशाह रोड जी तबाही, ड्रेनेज सिस्टम, तालीम ऐं सिहत जा मसइला पेश कया वेंदा ऐं मसइलनि जे हल लाइ मरहलेवार तहरीक हलाई वेंदी। पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल जे सान्हे जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ पाकिस्तान ज़िंदाबाद वेस्क ऑर्गेनाइज़ेशन ज़िले नौशर फिरोज़ तरफ़ां अलाह वारे चौक खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुती। रैलीअ जी अॻुवाणी ज़िलई चेयरमैन मोहम्मद रफ़ीक पंवर ऐं ॿियनि कई। बिरिया रोड वासी पुलिस एहलकार ज़ाकिर हुसैन रखण खे मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि हथां गोली हणी फरार। एहलकार ॻणती जोगी हालत में बिरिया सिटी अस्पताल नियो वियो, जितां खेसि नवाबशाह रेफर कयो वियो, जंहिं ते SHO पंहिंजे बयान में चयो आहे त वाक़िए जी जांच हलंदड़ आहे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।